जी नाज़रीन वाक़ई ॿुधाईंदा हलूं टिकड़ी में 5 अक्टूबर ते उस्तादनि जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां अल ख़िदमत ऑर्फन केयर तरफ़ां गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल जिगड़ी में उस्तादनि खे भेटा पेश करण लाइ तक़रीब मुनक़िद कई वई। ज़िक्र कयूं पिया डिगड़ी में 5 अक्टूबर ते उस्तादनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते अल ख़िदमत ऑर्फन केयर तरफ़ां गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल डिगड़ी में उस्तादनि खे भेटा पेश करण लाइ तक़रीब मुनक़िद कई वई आहे। तक़रीब में स्कूली शागिर्दियाणियुनि पंहिंजे उस्तादनि खे गुलनि जा तोहफ़ा पेश कया, जॾहिं उन मौक़े ते केक पिणु काटियो वियो। ज़िक्र कयूं पिया नाज़रीन अॼु उस्तादनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते डिगड़ी में हिकु एक्टिविटी असांखे नज़र अचे पई। 5 अक्टूबर उस्तादनि जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां अल ख़िदमत ऑर्फन केयर तरफ़ां गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल में उस्तादनि खे भेटा पेश करण लाइ हिकु तक़रीब मुनक़िद कई वई आहे। तक़रीब में स्कूली ॿारनि पारां पंहिंजे उस्तादनि खे गुलनि जा तोहफ़ा पेश कया विया, जॾहिं त उन मौक़े ते केक पिणु काटियो वियो। जी नाज़रीन वाक़ई ॿुधाए रहिया आहियूं डिगड़ी में 5 अक्टूबर ते उस्तादनि जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां अल ख़िदमत ऑर्फन केयर तरफ़ां गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल डिगड़ी में उस्तादनि खे भेटा पेश करण लाइ तक़रीब मुनक़िद कई वई आहे। तक़रीब में स्कूली शागिर्दियाणियुनि पारां पंहिंजे उस्तादनि खे गुलनि जा तोहफ़ा पेश कया विया आहिनि। उन मौक़े ते केक पिणु काटियो वियो। इन जा तफ़सील मालूम कयूं था। फ़कीर राणू असां सां लाइन ते मौजूदु आहे। फ़कीर, उस्तादनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते स्कूल में तक़रीब मुनक़िद कई वई ऐं शागिर्दनि पारां पंहिंजे उस्तादनि खे गुलनि जा तोहफ़ा ॾिना विया, इन बाबति अपडेट कजो। जी दुनिया जा डिगड़ी में भी गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल गवर्नमेंट हायर गर्ल्स सेकेंडरी स्कूल में उस्ताद आलमी ॾींहुं मल्हायो वियो, जिन ते शागिर्दनि पारां उस्तादनि खे जेके आहिनि गुलनि जा तोहफ़ा पेश कया ऐं भेटा पेश कई। उन मौक़े ते अल ख़िदमत फाउंडेशन डिगरी जे अॻवान अशरफ अली क़ाइम ख़ानी स्कूल जी प्रिंसिपल मैडम ज़रीना कलोई खे पाण भेटा पेश कई आहे। उन मौक़े ते साथियुनि सां ॻाल्हाईंदे प्रिंसिपल ज़रीना कलोई खे ॻाल्हाईंदे चयो त उस्ताद हिकु अज़ीम रुतबो आहे जंहिंजी इज़मत बयानु करण लाइ हज़ारे साल घुरिजनि। असां बि अॼु मंज़िल ते हिन वक़्त ताईं मौजूदु आहियूं, मुंहिंजो पोइ असांजे अज़ीम उस्तादनि जो वॾो किरदारु रहियो आहे जिन असांखे तालीम ऐं शौक़ु ॾिनो आहे ऐं असां इहो इल्मु पंहिंजी क़ौम जी नियाणी ताईं पुॼाए रहिया आहियूं। जी फ़कीर राणो, वॾी महिरबानी तफ़सील लाइ।